ब्रेकिंग न्यूज़ आया वहाँ शेयर कई पिया कराची वासियुनि लाइ बिजली 11 रुपया 37 पैसा महांगी करण की मंजूरी ॾिनी वई आहे। आम ख़बर है नाज़रीन अवांखे ॾियूं पिया कराची वारनि जे लाइ कराची वासियुनि लाइ बिजली 11 रुपया 37 पैसा महांगी करण की मंजूरी ॾिनी वई आहे कि इलेक्ट्रिक बिजली 11 रुपया 37 पैसा महांगी करण की दरख्वास्त ॾिनी हुई। बिजली की क़ीमत में वाद जो महीने जो फ्यूल एडजस्टमेंट मद में कयो वेंदो। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर है कराची वासियुनि लाइ बिजली 11 रुपया 37 पैसा महांगी करण की मंजूरी ॾिनी वई आहे कि इलेक्ट्रिक बिजली 11 रुपया 37 पैसा महांगी करण की दरख्वास्त ॾिनी हुई। बिजली की क़ीमत में वाद जून महीने के फ्यूल एडजस्टमेंट की मद में कई वई आहे कि इलेक्ट्रिक के अमलदार पारां इहो ॼाणायो वियो आहे।